अस्सलाम वालेकुम। वेलकम टू माय यूट्यूब चैनल। SPSC SST लेक्चरार जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। 23 अप्रैल खां वठी शुरू आहे। तव्हांखे असां चैनल ते सभई नोट्स मिली वेंदा। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। हिन चैनल ते इंग्लिश, सिंधी, मैथ जा नोट्स अवेलेबल आहिनि। टाइम तमामु घटि आहे, नौजवानो तयारी पकड़ियो। अल्लाह साईं हर कंहिंजी मदद कंदो। टाइम तमामु घटि अथव, तयारी पकड़ियो। हीउ शेड्यूल तव्हांजो SPSC अनाउंस करे छॾियो आहे 23 अप्रैल खां वठी 7 मई ताईं। टाइम तमामु घटि अथव, जेतिरो थी सघे महिनत कयो। कामयाबी अल्लाह साईं हर कंहिंखे ॾींदो। महिनत असांजे वस आहे, कामयाबी रब ॾींदो। ठीकु आहे, दुआनि में रखदा। महिरबानी, क़ुर्ब।